बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु मिअराजुल मुमिनीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अॼु असांजो उन्वान आहे मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह थी फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन। पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सफ़र करायो रात जे हिसे में। बाने मां मुराद मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लैलन तनवीन तकलील जी आहे, माना रात जे थोरे हिसे में, सॼी रात ॿुधो। मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। मस्जिद हराम मक्के मुकर्रमा खां मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस फ़लस्तीन ताईं हिकड़ी रात में सफ़र करायो। अल्लज़ी बारकना हौलहू, अल्लाह से इन जे इर्द गिर्द बरकतूं रखियूं। लिनुरियहू मिन आयातिना, अल्लाह फरमाए थो त असां पंहिंजूं निशानियूं, पंहिंजूं करामात, पंहिंजूं बरकतूं पंहिंजे बांदड़े खे ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक अल्लाह ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो वाक़ियो हिन आयत में आहे। ॿियूं आयतूं बि आहिनि पर हिन में बि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज बरहक़ सचो हक़ीक़ी आहे, उन जो इनकार नथो करे सघिजे। ॿियनि नबियुनि खे मेराज थिया फर्श ते, मदीने वारे मीर खे मेराज थियो अर्श ते। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मेराज थियो मच्छीअ जे पेट में। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मेराज थियो खूह में, किनान जे खूह में। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मेराज थियो बाह जे आड़ाह में। ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे मेराज थियो छुरीअ जे हेठां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मेराज थियो तूर सीना जबल ते अल्लाह जी नूरानी तजल्ली ॾिसी। मदीने वारे मीर पंहिंजे जिस्म अतहर सां, इन पाक जिस्म सां मथे वञी अल्लाह सां हम कलामी थियो। इहो हुज़ूर जो मेराज। मेराज हुज़ूर जो इन जिस्म अतहर सां। ॿियनि खे किन खे ख्वाब में, किन खे फर्श ते थियो। मदीने वारो मीर अर्श सां बि मथे वियो, जिते मलक फरिश्ता न चढ़ी सघिया, उन्हनि जी बंदिश थी वई, पर मदीने वारो मीर अॻिते वञी पहुतो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज हिजरत वारी खां साल अॻु या 2 या 5 साल अॻु थियो। हे रजब जो महीनो मेराज जो महीनो आहे। 27 रजब ग़ालिबन चवंदा आहिनि मेराज वारी रात, अॼु मेराज वारी रात आहे। इन में बि इख्तिलाफ आहे त रजब जे महीने में या ॿिए में, 27 रजब ते या ॿी ते आहे। बहरहाल अक्सर कौल इहो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे हानी जे घर में आरामी आहे। सोमणी निमाज़ खां पोइ जिब्राइल अमीन आयो, हुज़ूर खे निंड मां उथारियो कि अल्लाह जा हबीब, अल्लाह तव्हांखे घुरायो आहे पंहिंजे मुलाक़ात लाइ। हुज़ूर उथिया, हुज़ूर खे वठी आयो मस्जिद हराम में। हुज़ूर जो सीनो चाक करे जेको आहे सो नूरानी थाली तश्त जन्नत मां आंदी, उन में रखियऊं। उन दिल खे ज़मज़म सां धोई, वरी साॻी जाइ ते। इहा सर्जरी उतां खां हले थी, पहिरीं ॾींहुं ख़बर न आई। पोइ हुज़ूर खे बुराक ते सफ़र करायूं। बुराक जन्नत जी सुवारी आहे, सुफ़ेद सवारी आहे, गॾह खां वॾी आहे, खच्चर खां नंढी आहे। एॾी स्पीड जिते नज़र पवे उते हुनजी पहुच पई थिए। 600 किलोमीटर रफ़्तार जे सां हले पई। हे जहाज़ वहाज़ उन खां पोइ जूं इजाद अॻिना आहिनि। हुज़ूर उते पहुतो मस्जिद अक़सा में, जिते तमाम अंबिया अॻे ई मौजूद हा। उन्हनि हुज़ूर जे पुठियां निमाज़ पढ़ी, इमामुल अंबिया जे पुठियां निमाज़ पढ़ी। अल्लाह पंहिंजे हबीब जो सभिनी पैगंबर ते शान मथां करे ॾेखारी। उतां खां पोइ हुज़ूर बैतुल मुक़द्दस ते मथां ॾाकण ज़रिए चढ़ी पहिरें अर्श ते पहुता, पहिरें आसमान ते पहुता। आसमान ते पहुता, दर खुली वियो। अॻे सम्झाइण ॾुखियो, हाणे सवलो आहे। हाणे तव्हां एयरपोर्ट ते वञो, दुबई एयरपोर्ट, ॿियनि ते जीअं एयरपोर्ट ते पहुचंदो गेट खुली वेंदो, अंदरि ईंदो, बंदि थी वेंदो। वाश बेसन में तव्हां हेठां हथ रखंदव, कराची जे बाद सम्झां थो हिकु मस्जिद में वेठो, हेठां हथ रखो, टूटी पाणी अची पवंदो, हथ खणो पाणी बंदि। हींअर इहे सभु शयूं उतां जूं इजाद आहिनि।
अॻे माण्हुनि खे सम्झाइण ॾुखियो हूंदो, तदा हाणे जेका शइ गरम ई सां गरम ई, अब गरम कीअं रहंदी? हाणे सवलो आहे, तव्हां थर्मास में 3 कलाक चांहि गरम रखो था, इहो उतां जी ईजाद आहे। इन मेराज मां साइंसदाननि इहा तहक़ीक़ कई। हींअर जदीद दौर में, हिन टेक्नोलॉजी दौर में मेराज जो वाक़ियो सम्झाइण ॾुखियो न आहे, सफ़ा सवलो आहे। हुजूर मथे विया, पहिरें अर्श ते आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, ॿियो टियों चौथों पंजों छहों सतें ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। पोइ मथे बैतुल मामूर पहुता। बैतुल मामूर फ़रिश्तनि जे तवाफ़ जी जॻह आहे, जीअं असांजो काबतुल्लाह आहे तवाफ़ करण जी जॻह, बैतुल मामूर फ़रिश्तनि जी। बैतुल मामूर ऐं काबो बिल्कुलु काबे जे मथां आहे। जेकॾहिं हुनखे छॾिजे त सिधो अची काबे ते पहुतो। रोज़ानी 70,000 फ़रिश्ता तवाफ़ कंदा आहिनि, जेके हिकु दफ़ो कंदा वरी हुननि जो वारो नथो अचे, एतिरा फ़रिश्ता आहिनि। बैतुल मामूर खां पोइ सिदरतुल मुंतहा पहुता। सिदरतुल मुंतहा हिकिड़ो वण आहे, जंहिंजे चौधारी नूरानी फ़रिश्ता उहे उनखे बीठा आहिनि, रोशनी कयो। इहा जॻह आहे, रिहाइश आहे फ़रिश्तनि जे सरदार जिब्राइल अमीन जी। हुजूर उते पहुता। इहा पॉइंट आहे हेठां खां मथे वञण लाइ आख़िरी, ऐं मथां खां अॻिते चढ़ण लाइ पहिरीं। इहा पॉइंट आहे हिकिड़ी। इन जॻह ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल खे पंहिंजे असली रूप में ॾिठो। 600 पर खंभड़ाटियो जिब्राइल खे इन असली हालत में हुजूर ॾिठो। उन बैतुल मामूर खां पोइ हुजूर खे उतां जन्नत ऐं जहन्नम जो निज़ारो करायो। हुजूर फरमाया त जन्नत में उते नहर कौसर ॾेखारी वई, जंहिंजो अलाह हुजूर खे वाइदो कयो त तोखे हौज़ कौसर अता कंदासीं। तूं पंहिंजनि प्यारनि बाननि खे, अहल बैत खे, सहाबा खे, पंहिंजे मञींदड़नि खे उन्हनि मां जन्नत जो शराबन तहूरा प्यारींदे। फरमाई त उन हौज़ कौसर जो पाणी खीर खां वधीक अछो, माखीअ खां वधीक मिठो, मुश्क अंबर खां वधीक खुशबू वारो। उते जेके प्याला ऐं आबखोरा ऐं बर्तन हा, उहे सोन चांदी जा। दुनिया में सोन चांदी जो बर्तन इस्तेमाल करण मना आहे, पर उते जन्नत में हूंदा। ऐं फरमायो त मां उते उहो प्यालो पाणीअ जो पी ॾिठो, इन्हनि सभिनी सिफ़ात वारो हुयो। हुजूर फरमाए त अॻिते मूं जन्नत में ॾिठो हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ॾिठमि। मूंखे ॿुधायो वियो त तुंहिंजे सहाबी हज़रत ज़ैद बिन हारिस जे लाइ। हुजूर फरमाए हिकिड़ी मूं महल ॾिठी, माड़ी ॾिठी, जंहिंमें हिकिड़ी हूर बि ॾिठमि। ही कंहिंजी आहे? जिब्राइल अमीन ॿुधायो त तुंहिंजे सहाबी हज़रत उमर साईं जी आहे, उमर बिन ख़त्ताब जी आहे। हुजूर फरमाए त मां जन्नत में पहिरीं जुतीअ जो खड़काट ॿुधो। अब ही कंहिंजो आहे? चई तुंहिंजो बिलाल सहाबी घुमे त मके जे ज़मीनुनि ते थो। अल्लाह जो एॾो फरमान बरदार आहे, मदीने वारे मीर जो एॾो हुबदार आहे, जो अल्लाह तोखे अर्श ते उन जो आवाज़ पियो ॿुधाए। हुजूर जॾहिं मोटी आया त हज़रत बिलाल खे चयूं, बिलाल तुंहिंजो कहिड़ो अमल आहे? उते तुंहिंजे जुतीअ जो खड़काट ॿुधां पियो। चईसि ॿियो त को अमल यादि कोन्हे, जॾहिं बि वेझंदो आहियां पाकाई कंदो आहियां त नफ़िल पढ़ंदो आहियां, जेतिरो टाइम मिले 2, 4, 8 जेतिरो मिले नफ़िल पढ़ंदो आहियां। हर वक़्तु वुज़ू में रहे, वरी नफ़िल बि पढ़ंदो रहे। अल्लाह खे इहो अमल बिलाल, न त बिलाल न अरबी हो, न मदीने वारे जे खानदान जो, दारियो ॿिए क़ौम जो, हबश इलाइके जो, रंग जो कारो, पर फना फिर रसूल हो। हुजूर जी मोहब्बत में फना हो, अल्लाह जी तौहीद में फना हो। अल्लाह इहो अजर ॾिनो। हुजूर फरमाया त मां उते हज़रत अबू तलहा जी घरवारी ॾिठी, रमीसा। हुजूर फरमाया त मूंखे खुशबू खां लंघियुसि, ॾाढी खुशबू। ही खुशबू कंहिंजी आहे? ॿुधायूं त ही माश्ता बिनत फिरौन ऐं उन फिरौन जी धीउ माश्ता ऐं उन जे औलाद जे हद जी खुशबू आहे। फरमायो त माश्ता इहो फिरौन हुजूर खां अॻु जो। हज़रत मूसा जे दौर में उन रब जी दावा कई त मां वॾो रब आहियां। क़ुरान में ज़िक्र आहे फकाल अन रब्बुकुम लाला, चए पियो मां वॾो रब आहियां। पोइ उहा माश्ता पंहिंजे पीउ खे रब न पई मञे, अल्लाह खे रब। हुनजी कंघी जो किरी पई त बिस्मिल्लाह करे खईं। भेण वेठी तूं बाबे खे रब नथी मञी छा? चे बाबे जो रब मुंहिंजो रब तुंहिंजो रब अल्लाह ताला आहे, बाबो किथां जो रब? हुन पिणस खे ॾसियो, बाबा भेण त पाण वारी कोन थी मञे तोखे रब। पिणस खे कावड़ अची वई, भेणा हे रब पियो सदाए, घर में बग़ावत जो ऐलान थी वियो, धीउ नथी मञे, हिनखे रब त ॿियो केरु मञींदो? घरां ई बग़ावत थी पई। माश्ता खां पुछई, चई बाबा तुंहिंजो रब मुंहिंजो, मुंहिंजी भेण जो, मुंहिंजे बचनि जो रब अल्लाह। टामे जी हिकिड़ी तई घुराई, उन तईअ में पाणी तेल टिचके पियो, हाणे उछलण वारो। चई हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे। कहिड़ी? चई मुंहिंजो ई मुंहिंजे औलाद जो जेके हॾियूं थियनि न, ई हिकिड़ी जाइ ते पूरियां, छो त इन टिचकंदड़ तेल में, कढ़ाईअ में हॾियूं ई बचंदियूं, बाक़ी गोश्त इंसान जो बचंदो ई कोन।
उते नंढड़े ॿार मास्टर जा ॿिया त ॿार जवान आहे हिकिड़े थञ प्याक ॿार ॻाल्हायो चई मां घबराइजां न तूं हक़ ते ई अलाह तुंहिंजी मदद कंदो सुभान अल्लाह चइनि ॿारनि ॻाल्हायो हिकिड़ो मास्टर जे पुट नंढड़े थञ प्याक ॻाल्हायो ॿियो जुरेज जे संगती नंढड़े ॿार ॻाल्हायो टियों हज़रत यूसुफ ते बीबी ज़ुलेखा इल्ज़ाम हयो त नंढड़े ॿार ॻाल्हायो चौथों हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी माउ बीबी मरियम ते क़ौम चयो अथनि ॿार किथां हूंदी तूं त कुंवारी तुंहिंजी त शादी कान्हे थियल उते हज़रत ईसा थञ प्याको नंढड़ो उन ॻाल्हायो चइनि ॿारनि ॻाल्हायो पर हुज़ूर जी राणी मदीने वारे मीर जी घरवारी हज़रत अम्मा आयशा ते इल्ज़ाम लॻो त नंढड़नि ॿारनि कोन ॻाल्हायो ख़ुदि क़ुरान में बरकू नाज़िल थिया सूरत नूर जा 18 आयतूं सूरत नूर जूं नाज़िल थियूं त जेको मदीने वारे मीर जी घरवारी ते तोहमत हणे मदीने वारो मीर बि पाक हुनजी घरवारी बि पाक इल्ज़ाम हलंदड़ पलीत आहिनि इन्हनि ॿारनि जी ॻाल्हि कंहिंखे यादि रहंदी कंहिंखे न रहंदी पर जॾहिं सूरत नूर पढ़बी त उते सम्झ में ईंदो त मदीने वारी राणी प्यारी मदीने वारे मीर जी प्यारी शहज़ाद घरवारी हुज़ूर जी राणी सैयदा आयशा जी पाक दामनी अल्लाह क़ुरान में बयान कई आहे जेको हुज़ूर सां चंबड़ी वियो उहो चमकी वियो बिलाल हबश जो चंबड़ी वियो चमकी वियो अर्श ते अल्लाह जुती जो खड़काट ॿुधायो पे हां आयशा हुज़ूर जे बिस्तरे ते आई अल्लाह साईं चमकाए छॾियो अबू बकर अॻे आम हो हुज़ूर सां संगत रखी सिद्दीक बणिजी वियो उमर अॻे आम हो हुज़ूर सां संगत रखी फारूक बणिजी वियो उस्मान आम हो मदीने वारे मीर जी सोबत में आयो गनी बणिजी वियो ज़िन्नो रहन बणिजी वियो जेको हुज़ूर सां मोहबत रखे ॾिसो त कीअं थो चमके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तव्हां जन्नत जा जेके ॾाड़ू ॾिठा से दिलनि जेतिरा असां ते वठी बि कोन था सघूं नंढड़ो ॾाड़ू 200 में किथां वठूं ग़रीब माण्हू किथां वठूं फरमाई जहन्नम बि मूं ॾिठी जहन्नम बि ॾेखारी वई जहन्नम में ॾिठुमि त हिकिड़ा माण्हू दूध पिया खाइनि अबा हे केरनि चई गिला खोरनि गिला छाखे चइबो आहे गीबत कंहिंजी चइजे हाणे हिते शैतान धोखो ॾींदो चए था उहा ॻाल्हि त हुई त कयूं पिया गिला चइबो ई उनखे जेका हुन में हुई अबा चोर आहे हीअं आहे हूअं उहा ॻाल्हियूं हुन में हुजनि ने गिला चइबो जे हुन में आहिनि ई कोन त पोइ तोहमत आहे इल्ज़ाम आहे बोहतान आहे अहिड़ी ॻाल्हि जेका कंहिंजे परपुट कजे हू ॿुधे त हुनखे तकलीफ़ ॾिए ने गिला चइबो गिला खोर क़ुरान शरीफ़ में अहदुकुम अन याकुल लहम अखी मैतन फकरिहतुमू फरमाए तव्हां मां को अल्लाह क़ुरान में फरमायो तव्हां मां को पसंदि कंदो त पंहिंजे मोल भाउ जो गोश्त खाए नापसंदि कंदो गिला कंदड़ पंहिंजे सॻे मोल भाउ जो गोश्त खाईंदो फरमाई त मां उते ॾिठमि त हिकिड़नि जूं ज़िबानूं वॾियूं पंहिंजे कैंचिन सां कटनि पिया चई केरनि ही नसीहत कंदड़ माण्हू पाण मल पिया कनि आलिम नसीहत करे पाण अमल न करे वाइज़ी नसीहत करे पाण अमल न करे पीउ नसीहत करे पुट निमाज़ पढ़ो पाण न करे आबाद ग़लत कम न कयो मंशियात न इस्तेमाल कयो हर वॾो उस्ताद वॾो घर जो हिकिड़नि खे नसीहत करे पर पाण अमल न करे उहो पंहिंजी इन ज़िबान खे पाण कंहिंजे हिसाब पियो कटी ज़िबान एॾो नाज़ुक हुजो त थोरो चक लॻवा केॾी तकलीफ़ थींदी आहे फरमाए त मूं उन में अहिड़ा माण्हू ॾिठा सूदखोर जेके ब्याज पिया खाइनि उन्हनि जी सज़ा बि ॾिठी उहे औरतूं ॾिठियूं जेके बेपर्दा थी हुस्न जो बाज़ार बणियूं पे घुमियूं उन्हनि जा मथा जेके आहिनि से पत्थरनि सां कुचलिया पिया विया पत्थरनि सां पुर्ज़ा कया पिया विया एॾी बेपर्दगी नुक़सान आहे हाणे चओ के माई खे तव्हांजी नज़र ख़राब आहे तव्हां पैदा जेको आहे बदनीयत आहे पिया था ॾिसो हुज़ूर फरमाया त मां बेपर्दा औरतुनि खे जेके माण्हुनि जे दीदार ऐं हुस्न जो मंज़र बणियूं पे उन्हनि जा ॾिठा पे त मथा पत्थरनि सां कुझु अब पत्थर जो लॻे मथे में बचंदो न बचंदो बेपर्दा औरत जी सज़ा हुज़ूर उते जहन्नम में ॾिसी आहे हुज़ूर फरमाया त मां हिकिड़ी खॾ ॾिठी तनूर जंहिंमें हेठां बाहि अचे पई मर्द औरतूं अञा बाहि वधे पई त चीकू पियूं करनि ज़ानी मर्द ऐं ज़ानी औरतूं ॾिठियूं बदकार मर्द ऐं बदकार औरतूं ॾिठियूं ज़िना एॾी वॾी ख़राब शइ आहे हे त जॾहिं मज़ो ऐं चस्को पियो वठां उते किथे पहुची सघंदो तंहिंजे करे दोस्तो इहे असांजे करतूत जा अमल आहिनि जेकॾहिं असां संवरजी पऊं ज़िनाकारी खां बची वञूं बेपर्दगी खां बची वञूं ग़लति नज़रुनि खां बची वञूं ब्याज सूदखोरी खां बची वञूं त पोइ इन सज़ा खां बची वेंदासीं हुज़ूर जॾहिं मेराज करे मोटी आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची ॿुधायो पोइ हाणे राति जे हिसे में विया उन ई राति में मोटी आया सुबुह मके में फजर पढ़ियो पोइ ॿुधायूं किसो
हाणे माण्हुनि में ॻाल्हि मशहूर थी वञे राति हितां खां फलस्तीन हिकु ॾींहुं वञण जो, 1 महीनो वञण जो पंधु, 1 महीनो अचण जो, 2 महीननि जो पंधु हिकिड़ी राति जे हिसे में वियो बि मोटी आयो। पोइ के न मञियो के फिरी विया, जेके नवां आया ईमान आणण जो इहा ॻाल्हि नथी सम्झजे। हज़रत अबू बकर खे चयो, अबू जहल चयो अॼु वारो आहे, अबू बकर खे मुंझायां थो। चए हिकिड़ो माण्हू चए थो आउं हितां बैतुल मुक़द्दस वियुसि, हिकिड़ी राति जे हिसे में वियुसि, मोटी आयसि, ॾुखियो वॾो पंधु आहे, मोटणु ॾुखियो आहे। चई पोइ चितो वारो यार मोहम्मद थो चए पोइ सच ई सच आहे। अबू बकर जो लक़ब सिद्दीक़ उन खां पियो, उन वक़्त खां पियो। सिद्दीक़ माना बिना सोचण जे सचो चई छॾे। अबू बकर खे सिद्दीक़ लक़ब तॾहिं मिलियो हिकिड़ो माण्हू सोचे सम्झे पोइ कंहिंखे तस्दीक करे। अब ही ॻाल्हि हे पाणी मिठो आहे, हाणे पाणी त अछो आहे, थी सघे थो हिन में लूणु विधल हुजे त ख़बर न पवंदी, मिठो साशो विधल हुजे त ख़बर पवंदी, पर लूणु विधल त अछाण रंग साॻियो रहंदो, कड़ो हूंदो कलर अछो थी सघे थो, साफ़ कयो। पर जेकर पी ॾिसे पोइ चवे मिठो आहे या कड़ो आहे, इहो थियो तस्दीक करण खां पोइ, आज़माइण खां पोइ। सिद्दीक उनखे चइबो आहे जेको बिना सोचे सम्झे तस्दीक करे। अबू बकर जो लक़ब उन ॾींहं खां सिद्दीक पियो। अबू बकर सिद्दीक थी वियो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां चवण ॿुधा भला, तूं जो मस्जिद अक्सा वे बैतुल मुक़द्दस ॾिसी त पोइ इहो दर घणा हा, दरियूं घणियूं, उन माण्हू ॻणींदो बि कोन्हे को। हे हींअर त सोलो हिन साइंस टेक्नोलॉजी दौर में तव्हांखे सम्झाइण ॾुखियो आहे कोन, अॻे अञा एतिरा ॾुखियो। हाणे तव्हां वेठा आहियो, तव्हांजो माइट दुबई, ईरान, सऊदी किथे वेठो आहे उते पियो ॾेखारे, हिते एलईडी ते वॾी लॻी पियासीं, भाऊ चांहि पियो काढ़े, निमाज़ पियो पढ़े, तिलावत पियो करे, तव्हां सभिनी सां खीकारे पियो, ॾिसो पिया था। ग्लोबल विलेज आहे, दुनिया सॼी असांजी गॾिजी पई आहे, हींअर को फ़र्क़ु ई कोन्हे त को किथे आहे, भली सवे को हज़ारे किलोमीटर परे वेठो आहे, पर असांजे आॾो वेठो आहे, खाए बि पियो, ॾिसे बि पियो असांखे। त अल्लाह ताला हुज़ूर खे इहा स्क्रीन साम्हूं हाणे ॾेखारी। उन खां पोइ साइंसदाननि इहो ईजाद कयो, अॻे उन्हनि आई कोन। हुज़ूर खां जो चयूं त बैतुल मुक़द्दस जूं दरियूं ॿुधा, हुज़ूर खे बज़ाहिर थोरी परेशानी थी, जेको राति जे पेट में तव्हां कंहिं जाइ ते वञो मिट माइट सां मिलण, राति जे घड़ी में मोटी अचो, तव्हां हुन कमरे में त न ॾिसंदो खिड़कियूं केतिरियूं हुअसि, ॿाहिरि दर केतिरा, तव्हां वञी वेठा वरी मोटी आया, या वेंदो को दरियूं त कंहिंजी बि कोन ॻणींदो आहे। अलाह होॾां स्क्रीन साम्हूं करे ॾेखारी। हींअर इहा ॻाल्हि सम्झाइण ॾुखी कान्हे का, अॻे ॾुखी हुई। हुज़ूर जो मेराज इहो बरहक आहे। हुज़ूर हिन जिस्म सां मथे विया ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि क़ौम चयो ॾेखार अलाह, अरे न अलाह जहरतन, अलाह असांखे ॾेखार। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां 40 ॼणा गॾु आया, अलाह जन तूर सीना जबल ते अचनि, हाणे ते मां पंहिंजी नूरानी तजल्ली सटियां थो, जे ॾिसनि, ॾिसी सघिया त पोइ मां दीदार बि कराईंदोमांसि। अलाह साईं जी नूरानी तजल्ली तूर सीना जबल ते थी थिए त सभु मरी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि बेहोश थी वियो ऐं पोइ हज़रत मूसा जो सुजाग बि अलाह दी सुजाग करे ज़िंदा करे ॾे, चवंदा त 40 मारिया आहिनि, अलाह त न ॾिठो पे हे विया मरी, सुजाग थिया वठी ची बाबा अलाह खे ॾिसण लाइ मोहम्मद मीर वारियूं अखियूं खपनि, ॿियूं अखियूं ई अलाह कोन ठाहियूं जेके अलाह खे ॾिसनि। इहे ॿियनि ख़्वाब में ॾिठो, कंहिं मच्छीअ जे पेट में दीदार कयो, मेराज कयो त मदीने वारे मीर मथे कयो, बरहक आहे, जो केरु इनकार कंहिं बि न कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अलाह जी जेका मोहबत हुई, हुज़ूर में जेका अलाह शफ़क़त ऐं रखी हुई, अहिड़ो नबी असांखे मिलियो, अहिड़े अज़मत ऐं उलुल पैगंबर मिलियो जंहिंखे पंहिंजा त थिया पर पराया बि हुनजी तारीफ़ कंदे न थकिया। हुज़ूर जे मेराज मां असांखे सबक़ थो मिले त असां सूद खोरी खां पासे थियूं। असांजो मेराज कीअं आहे, हुज़ूर खे उते बि यादि, हुज़ूर फरमाए अस्सलातु मेराजुल मोमिनीन, हुज़ूर खे मेराज वारी राति निमाज़ तोहफ़ो मिली, उते बि मदीने वारे मीर उम्मत खे न विसारियो, असां मदीने वारे मीर खे विसारे छॾियो, असां पंहिंजे नबी खे विसारे छॾियो आहे, हुज़ूर असांखे न विसारियो। अलाह सी मूंखे त दीदार कराई, मुंहिंजी उम्मत काॾे वेंदी, उनजो छा थींदो, मूं त दीदार कयो, मुंहिंजी उम्मत काॾे वेंदी। अलाह चयोसि निमाज़ तुंहिंजी उम्मत जो मेराज। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अस्सलातु मेराजुल मोमिनीन, मोमिननि जो मेराज आहे निमाज़, निमाज़ इहो मेराज आहे। अब निमाज़ जी पाबंदी कजे ऐं इहा निमाज़ 50 दफ़ा फर्ज़ थी। हज़रत मूसा हुज़ूर खे अर्ज़ कयो त कोन पढ़ंदी, मूंखे ख़बर आहे हिनजी, पोइ हलंदे 5 दफ़ा थी, चई अञा घटाए, हुज़ूर फरमाए घटाए बि बसि इहा खोड़ आहे, जेको पढ़ंदो अलाह चयोसि 5 पढ़ंदा 50 जो सवाब ॾींदोमांसि, 5 निमाज़ूं पढ़े 50 जो सवाब। निमाज़ में शिफ़ा बि आहे, सिहत बि आहे। हिकिड़ो माण्हू ॾसे पियो त ॿाहिरि मुल्क इलाज लाइ वियो, हुन चयो बाबा 80% मां तोखे हिकिड़ो एक्सरसाइज़ थो ॾसियां, इहा कर 20% दवा आहे।
हाणे उहो त काफ़र डॉक्टर हुनखे सॼी निमाज़ पियो सेखारे, हीअ तोखे 5 टाइम करिणो आहे, चयो उन महिल अखियुनि मां ॻोढ़ा वही विया, लखे रुपया ख़र्च करण आयो आहियां इलाज पंहिंजे कराइण लाइ, उहो बि मूंखे सेखारे थो निमाज़ पढ़ त तूं सेहतमंद थी वेंदे। निमाज़ में जेका वर्ज़िश आहे न उहा कंहिं बि फिजियोथेरेपिस्ट वटि न आहे का, भली तव्हां ख़र्च करे ॾिसो। इस्लाम में जेका सिहत आहे न उहा कंहिं में बि न आहे, असांखे मञणु आहे ई कोन, केरु सम्झाए। चइनि नहरनि जो अलाह जे क़ुर में ज़िक्र कयो आहे, कहिड़ियूं? माखी, ख़ालिस माखीअ जी नहर, ख़ालिस खीर जी नहर, ख़ालिस पाणी जी नहर, ख़ालिस मज़ेदार शरबत जी नहर। ऐं इहे अहिड़ियूं न जंहिंमें पाणी बहिड़ो जेको डपु न कंदो, हितां जो पाणी जेकॾहिं हुजे ऐं वहकुरो न हुजे, महीनो छॾियो त ख़राबु थी वेंदो। खीर खे जेकॾहिं फ्रिज में न रखो या थधाइण न ॾियो त ॾींहुं ॿिनि में खीर ख़तमु थी वेंदो। माखी जेको पई हुजे पंहिंजो रंग छॾे वेंदी। शरबत जेकॾहिं तव्हां रखो उहो कुझु ॾींहुं पियो हुजे ख़राबु थी वेंदो। पर इहे जन्नत में जेके चारई नहरूं इहे हमेशह अहिड़ियूं रहंदियूं, इहे न फिरंदियूं। आब ज़मज़म बि उन्हनि पाणियुनि मंझि आहे, तव्हां वटि पियो हुजे भली 10 साल पियो हुजे ख़राबु न थींदो, तजुर्बो करे ॾिसो। आम पाणी तव्हां साल में ॾिसो ख़राबु थी वेंदो। अलाह तबारक व तआला इहे नेमतूं असां लाइ रखियूं आहिनि, इहे बरकतूं असां लाइ रखियूं आहिनि। असां जेकॾहिं इन्हनि ते अमल कयूं त पोइ असां जेको आहे सो कामयाबु थी पवंदासीं। निमाज़ पाबंदी सां पढ़ूं, अलाह जे इनामात खे चङी तरह यादि कयूं, रब जो शुक्र अदा कयूं, रब वधाईंदो रहंदो। ऐं ॾसियल तरीक़े मुताबिक़ अमल कयो त असांखे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत ई न पवंदी। हिन रजब जो महीनो बाबरकत महीनो आहे, पंहिंजे पुॼाणी ते पहुचण वारो आहे। इन लाइ 27 रजब जो रोज़ो नफ़िल आहे, पर जेकॾहिं रजब जो हिकिड़ो रोज़ो रखिजे त उनखे जन्नत में हिकिड़ी नहर आहे जंहिंजो नालो रजब आहे, उन मां उहो पाणी पीआरियो वेंदो। जन्नत में हिकिड़ो महल आहे जेको रजब जो रोज़ो रखंदो हिकिड़ो, उनखे उन में दाख़िल कयो वेंदो। जेकॾहिं असां रखूं त इहे फ़ाइदा थी सघंदा। रजब जो नफ़िली रोज़ो आहे, लाज़िम कोन्हे को, ऐं ॾींहं बि थधड़ा आहिनि, सफ़ा सवला आहिनि, आसानी जा आहिनि। इहे जेकॾहिं असां रखूं सिहत बि भली थींदी, रोज़े सां सिहत बि थींदी, अलाह जा हुकुम बि पूरा थींदा, पंहिंजी ज़िंदगी बि संवरजी वेंदी। रब जी रज़ा करण लाइ रखूं। वाख़िर दावाना।